खिप्रो में आबादगार फोरम पारा मक्खी टू फर्श लिंक केनाल के खिप्रो का पोइते बेले खाते जी जमीनन में पुराने नारा केनाल में मिलाण लाए हथन में प्ले कार्ड ऐं बैनर खणी शहीद खिप्रो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ये नओं जो नारो ठाहे उहो असांखे नुक़सानकार आहे। ज़मीनूं जेके तबाह थी वेंदियूं हलियूं, ज़मीनूं जेके आहिनि से बंजर थी वेंदियूं हलियूं। ॿियो हिन ते सिम नालो बि कोन्हे, जेके ठाहिनि था सिम नालो हुजे त वञो कुझु बचनि। हाणे जेको नओं नारो उहो जेको हितां ॿेले ताईं ठहियो आहे, इन खां उते असांजो 6-7 किलोमीटर आहे। हेठि साॻियो नारो रखियो अथनि, उन जा वर वकर उहे साॻिया आहिनि ऐं मथे जेको असांजो 6-7 किलोमीटर आहे उहो महिरबानी करे इन साॻिए सां मिलायो वञे। मक्खी टू फर्श लिंक केनाल, लेकिन वो तकरीबन 35 किलोमीटर पोइते ही छॾे ऐं वरी जेको पुराणे में वरी इन्हनि मिलायो आहे। ही जेको बेले खाते जी ज़मीन ख़तम थिए थी उन खां वठी छॾण ताईं पुराणो जेको आहे जे कंडीशन में आहे उन में हलायो वञे। उन एहतजाज कंदड़ आबादगारनि जो चवणु आहे त नए नारा केनाल खे बेले खाते जूं ज़मीनूं ख़तम थियनि थियूं, उते पुराणे सां मिलाए वधीक आबादगारनि खे थींदड़ नुक़सान खां बचायो वञे। कैमरामैन मावजी कुमार फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, खिप्रो।